सिजावल में ॻोठाणनि जो बासरनि खिलाफ एहतजाज। ख़बर मूजिब सिजावल वेझो ॻोठ मोहम्मद अली लगारी जे रहवासियुनि मोहम्मद उर्स लगारी, मिसमात ज़रीना लगारी मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज कंदे चयो त असांजे बासर सोटरनि अब्दुल गफूर लगारी, जुम्मन अलह बचायो, महबूब अली लगारी ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते असांजी सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करे घर ते हमिलो करे असांखे बेदख़ल करे छॾियो आहे। हुननि चयो त असां तारीख़ 23 जुलाई ते सिजावल थाणे में एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस न FIR दाख़िल थी करे ऐं न ई जवाबदारनि खिलाफ़ को क़दम थी खणे। हुननि SSP सिजावल ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मुलविस बाअसर जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।